साचो सतराम। पण साहब उन्हीं सच्चा साईं जी रामपुर में आए ऐं रामपुर जो मकसद हूंदो आहे पाण संवारा। जी हिकिड़ो संत कंहिं शहर न वञी रहियो ऐं उन वक़्त जे हिसाब सां कॾहिं कोई शहर वेंदो हो हर को पंहिंजा पंहिंजा कम ठही छॾींदो। हर कंहिं कुझु चयो कंहिं कुझु चयो त हिकिड़े घर वारनि खेसि चयो त हिकिड़ो आईनो वरिती अचे ऐं जॾहिं ही वापसि आयो त सभिनी खे पंहिंजूं चीज़ूं ॾिनियूं ऐं हिननि खे बि पैकिंग में पंहिंजी चीज़ ॾिनी। ऐं कुछ वक्त खां बाद कोई घर वारा अची करे संत सां कुझु ॻाल्हाइण लॻा, चवण लॻा तोखे छा चयोसीं, छा वठी आयो मां, कीअं कयो थी? संत चयो छा? हिन जो असां तोखे चयोसीं त आईनो वठी अचिजांइ ऐं हिन पैकिंग में त रामायण आहे। तॾहिं संत मुस्कुरायो त सॼो शहर घुमियो, केतिरी जांच कयमि, केतिरो ॾिठुमि, पर रामायण जहिड़ो आईनो मूंखे किथे ॾिसण में कोन आहे जंहिंमें पतो पवे त मां राम आहियां रावण, सीता आहे या शरोपिण खाए। सो हक़ीक़त में आईनो ऐं रामायण असांखे पाण ॾेखारियो। आमतौर सां इंसान जेके बि आहियूं सदाई ॿियनि खे ॾिसंदा रहंदा आहियूं त ॿियो छा पियो करे ऐं ॿिए खे ॾिसण जा असां एतिरा त आदी थी वेंदा आहियूं जो पंहिंजो पाण खे ई भुलिजी वेंदा आहियूं। पर असांखे यादि रखणु खपे त कॾहिं बि असां केॾे इशारो कंदा आहियूं, आङुर खणंदा आहियूं त लॻंदो ई आहे असां ॿिए ते आङुर था खणूं, पर हिकु आङुर जॾहिं ॿिए ते खॼंदी आहे त चार आङुरियूं पंहिंजो पाण ॾेई त मोच में चार गुना वधीक असां जेको ई ॿियनि सां कंदासीं या ॿियनि जे लाइ ॻाल्हाईंदासीं असांखे मोटी करे ऐं आईनो या दर्पण पर हिकु अहिड़ी चीज़ आहे जेका असांखे पाण ॾेखारींदी आहे। असां वेंदा त आहियूं त मां आईने खे ॾिसां, आईनो का ॿी चीज़ आहे, पर जीअं ई आईने ते वेंदा आहियूं अॼु ताईं आईनो किथे ॾिसण में, जीअं पहुचंदा आहियूं आईनो पंहिंजो पाण खे कोन ॾेखारींदो, असांखे पंहिंजो ई चहिरो साम्हूं ॾेई छॾींदो आहे त मूंखे ॾिसण आयो ऐं पहिरियों पाण खे ॾिस। ऐं जीअं ई पाण खे ॾिसंदा आहियूं त वॾी ॻाल्हि आहे असां कुझु भुलिजी वेंदा आहियूं, हिकदमि पंहिंजो चहिरो साम्हूं ईंदो आहे। थोरो किथे गुंज, किथे दाग, किथे धॿो, किथे निशान, किथे कुझु पंहिंजो ई ॾिसण में ईंदो आहे ऐं हिकदमि आईनो विसरी वेंदो आहे, पंहिंजो पाण खे ठाहिण शुरू कंदा आहियूं त असल त मां पाण ई आहियां। जॾहिं असां ॿिए ते आङुर खणंदा त पोइ हक़ीक़त में कमी असां में पाण, ख़ामी असां में हूंदी आहे, संवारण असांखे हूंदो आहे। तंहिं करे उन संत चयो त रामायण खां वधीक मूंखे कोई आईनो ॾिसण में ई न आहे। अॼु असां संदासीं जे दौर में असां गुज़री रहिया पाण खे आईने में ॾिसंदा आहियूं, ईअं ॾिसंदा आहियूं केतिरो पंहिंजो पाण खे सीगारे रखंदा आहियूं, केतिरो बनाए रखंदा आहियूं, केतिरो साफ़ सुथरो रखंदा आहियूं, केतिरो पंहिंजे कपिड़नि खे पाण खे हली चली खे बहितर रखंदा आहियूं। कारोबार हुजे, वहिंवार हुजे, कंहिंसां हलणु हुजे, दोस्ती हुजे, रिश्ता हुजनि, नाता हुजनि,
सब केतिरो सुठो हलंदा आहियूं, ग़लति कोन हलंदा आहियूं हक़ीक़त में एतिरो। उनखां बाद दान हुजे, पुण्य हुजे, चङाई हुजे, सिमरन हुजे, मंदर वञणु हुजे, संतनि ॾे वञणु हुजे, चङे पासे वञणु हुजे, हर कोई उनमें बि कमी कोन्हे। असां सभु कुझु कंदा आहियूं। चङनि जो संग हुजे, चङनि सां हालत हुजे, उनमें बि कमी कोन छॾींदा। ॾिसंदासीं हर तरीक़े सां सही हूंदासीं, पर सभु करण जे बावजूद घर ॿार कारोबार रिश्तेदार साथी संगी वहिंवार दान पुण्य मदद मंदर वग़ैरह सभु कुझु संत महात्माऊं सभिनि सां हलण जे बावजूद अंदर में शांति कोन्हे। अंदर में साड़ जलन क्रोध हसद ॿियाई द्वैत भाव विकार वासना तमामु घणियूं हूंदा आहिनि। त पोइ छो? पोइ त असांखे न थियणु खपे, पर सभु करण जे बावजूद असां संभाले न सघंदा। छाकाणि त असां कंहिं चीज़ खे पसंदि कंदा आहियूं, कंहिं चङी चीज़ जा फैन त थींदा आहियूं, पसंदि वारा त बणजंदा आहियूं, पर हक़ीक़त में सही फॉलोअर न थींदा आहियूं। असां कंहिं चङनि खे ॾिसी करे प्रभावित थींदा आहियूं त इहे सभु ख़ूबी मां में हुजनि, इहे सफ़ाइयूं सुथराइयूं बहितर हालत इहे सभु कुझु मूं में हुजे, मूंखे ॾिसी करे ॾाढो सुठो लॻंदो। पर हक़ीक़त में परिवर्तित न थींदा आहियूं, पाण खे बदिलाईंदा न आहियूं। जॾहिं पाण खे बदिलाइण जो मौक़ो हूंदो आहे त पोइ उन वक़्तु न कंदा आहियूं ऐं उते ई असां ॿार खाईंदा आहियूं। पंहिंजे अंदर मां साड़ जलन क्रोध न कढी सघंदा। तंहिंजे करे आमतौर असां ॾिसंदा आहियूं, ॾिसण में सभु केतिरा सुठा लॻंदा आहिनि, हर को सम्झंदो इंजड़ो ख़ुशि सिहतमंद बहितर कोई चङो आहे ई न। पर इंसान कोई केतिरो बि सिहतमंद हुजे, ॾिसण में बहितर हुजे, चङो हुजे, हर कोई चवे कि कुझु आहे ई न। जीअं आमतौर कंहिंखां पुछिबो आहे, कोई ओचितो कंहिंखे कुझु थींदो आहे, चवंदो छा थियो, कीअं थियो? बिल्कुलु पाण थियो, खाधई पीतई, पाण वियो हिते हलियो, हे कयईं, कुझु हुयोसीं न, बिल्कुलु सही, का ॻाल्हि कोन्हे, सभु कुझु कयईं पे, पर ओचितो थियो। पुछंदासीं अॻु में कुझु हुयुसि छा? कोई चवंदो एक्सरे सही कोन्हसि, कोई चवंदो MRI सही कोन्हसि, कोई चवंदो ECG सही कोन्हसि। हाणे जेकॾहिं ॿाहिरि ॾिसण में माण्हू केतिरो बि चङो हुजे, पर एक्सरे ECG या MRI सही न हुजे त नतीजो छा निकिरंदो? साॻे नमूने असांजी हलत चलत सही हुजे, ॾिसण में त बहितर हुजूं, पर अंदर में अशांति हुजे, साड़ हुजे, जलन हुजे, क्रोध हुजे, विकार हुजनि, वासना हुजनि, त पोइ शांति कीअं ईंदी? पोइ चङाई कीअं मिलंदी? तंहिंजे करे असां जॾहिं इन्हनि संतनि महात्माऊं दरवेशनि जे द्वार ते वञूं, चङे पासे हलूं, त जेतिरो चङो लॻे ओतिरो प्रभावित थियूं, ओतिरो पंहिंजो पाण खे बदिलायूं न। असां फैन त थियूं, जॾहिं फॉलोअर ज़रूरु थियूं। जेकॾहिं उहो कंदासीं त पोइ हली पवंदासीं, पोइ अॻिते वधंदासीं। ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं असां सचे साईं जा वचन साम्हूं रखी करे। जीअं बगैर साहिब जी मिसाल, साईं कंवरराम साहिब, जॾहिं हू पंहिंजा पेर माचे रहियो हो, ॿुधण साईं ने लंघाओ थिया असांजे कामदार सां, त साईं ने पुछो कंवर छा थो करे? चए साईं पेर कीचड़ में ख़राब थिया, उन्हनि खे माटिया।
तो सचे साईं चयो खबर केर माइटर के छा कंदी इन घड़ी को वरी मिटी में ईंदा जेकॾहिं माइटो ई अथई पंहिंजी दिलि खे माइट दिल साफ़ थिए तो सब कुछ साफ़ थी वञे त इहे पेर हलंदा पर धरती हरियाली थींदी वेंदी सुगंधित थी वेंदी ख़ुशियुनि सां भरिजी वेंदी सो हक़ीक़त में असां पंहिंजी दिलि खे माटियो दिलि सां पंहिंजो पाण खे बदिलायूं जब कुछ सिखूं जब कुछ पायूं उनखे जीवन ॾियूं सो उहो सभु इन करे छाकाणि त असां कंदा त आहियूं पर अमल में न आणींदा जेसि ताईं असां अमल में न आणींदासीं कीअं थी असां फैन त थींदा आहियूं पर फॉलोअर थियो असां प्रभावित त जल्दी थींदा आहियूं त वाह ॾाढो सुठो एतिरो चङो थिए पियो पर पाण खे परिवर्त कयूं यानी बदलायूं पंहिंजो पाण में थोरो चेंज आणो अगर पाण में चेंज आई तो सब कुछ बेहतर थी वेंदो आमतौर असां इंसान जेके बि आहियूं उते ई मार खाईंदा जॾहिं आशीर्वाद पाईंदा आहियूं रहमत मिलंदी आहे त अॻिते वधंदा आहियूं जीअं ई थोरो वधंदा आहियूं उहे सॼो खाइण पीअण उथण वेहण तौर तरीक़ो अंदाज़ कुझु बदिलजी वेंदो आहे या उल्टियो थी वेंदो पोइ असां कुझु गिला कंहिंसां सार कंहिंजे लाइ ग़लति ॻाल्हाइण कंहिंजे लाइ ग़लति चवण कंहिंजूं खामियूं कढण कंहिंखे उछलाइण शुरू कंदा आहियूं एसि ताईं भुलिजी वेंदा आहियूं जो असां चङनि जी बि गिला करणु शुरू करे छॾींदा आहियूं चङनि मां बि खामियूं कढणु शुरू कंदा आहियूं उनजे गुणनि खे बि अवगुणनि जी निगाह सां ॾिसंदा आहियूं तव्हांजो ईअं कंदे कंदे असां बि उहे सभु अवगुण दुर्गुण ख़राबियूं खामियूं पंहिंजो पाण में अचणु लॻंदियूं आहिनि ऐं लॻंदो ईअं त शायदि असां त बिल्कुलु साफ़ सुथरा आहियूं कुझु आहे ई न पर अंदरि ई अंदरि खाइजी वेंदा आहियूं ऐं पोइ चङाई कंदासीं न सिर्फ़ु चङाई वारनि खे उछलाईंदा रहंदासीं ऐं पोइ आस्ते आस्ते पाण खे जॾहिं कंदासीं वेंदा त पोइ जॾहिं ईंदा ई दुर्गुण ईंदो ई खामियूं ॻाल्हियूं ई ख़राबियूं जूं हूंदियूं त पोइ असांखे शांती कीअं मिलंदी ऐं पोइ जीअं ई कंहिंखे ॾिसंदासीं मुंहिंजूं खामियूं कढंदासीं उहो थोरो वधंदो त अंदरि में साड़ जलन क्रोध उहो पैदा थींदो हसद ॿियाई द्वैत भाव विकार वासनाऊं सभु पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदा ऐं पोइ आस्ते आस्ते पंहिंजो पाण खे ख़राबु कंदा वेंदासीं ऐं लॻंदो शायदि ईअं ॿियनि थी कयूं था पर हक़ीक़त में ख़राबियुनि खां बाद ख़्वार थी वेंदा ऐं पोइ जेको असां ॿियनि जे लाइ ॻाल्हायोसीं सभु मोटी करे पाण खे मिलंदो सभु कमु लही वेंदो तंहिंजे करे असांखे पाण संभालणो आहे जीअं सचे साईं चयो दिलि खे साफ़ कयो पंहिंजो पाण ते नज़र रखो पाण खे बहितर कयो जीअं उन संत चयो पाण खे ॾिसो मां राम मां की रावण सीता या शरोपण खाए पंहिंजो आईनो पाण खे ॾिसो जीअं आईनो असांखे पाण खे ॾेखारींदो आहे त मां कीअं आहियां पाण खे साफ़ कंदा आहियूं रामायण खे ॾिसी करे सभु पाण साफ़ करे छॾियो सचे साईं जे संदेश वचननि आदेश खे ॾिसी करे पंहिंजे जीवन में थोरो बदिलाव आहे त सभु कुझु बहितर थींदो ऐं एतिरो त बहितर थींदो जो असां शारीरिक मानसिक फिज़िकली मेंटली स्पिरिचुअली ऐं फाइनेंशियली हर तरह सां बहितर हूंदासीं ऐं सॼो जीवन अहिड़ो हूंदो जीअं असांजो ॾिसण में बि ठीकु हूंदासीं ऐं ECG एक्सरे या MRI बि सही हूंदी यानी अंदरि बि सही हूंदासीं ऐं ॿाहिरि बि सही हूंदासीं जंहिं ॾींहुं असां अंदरि ऐं ॿाहिरि ॿई सही थियासीं उन ॾींहुं असांजो जीवन बहकी उथंदो सुगंधित थी उथंदो ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरिजी उथंदी चहिरो सदाई मुस्कुराईंदो रहंदो ऐं जीवन उज्जवल रहंदो
ऐं सचे साईं जी रहमत सदाई गॾु रहंदी। पोइ नेम ध्यानु जंहिंमें बि वेंदासीं उन सचे साईं जो ध्यान बि थींदो, नाम बि थींदो, सिमरन बि थींदो, ऐं पोइ असां संसार में सदाई सुखी रहंदासीं ऐं अॻिते स्वर्ग जा द्वार पंहिंजो पाण खुलंदा ऐं असां हमेशह हर वक़्तु हर हंधि सदाई उन सचे साईं जी रहमत में रहंदासीं। सो हक़ीक़त में अॼु उन सचे साईं जी रहमतुनि में रहण जो मौक़ो आहे, पंहिंजो पाण खे ॾिसण जो मौक़ो आहे ऐं पंहिंजो पाण खे संवारण जो मौक़ो आहे। असां पंहिंजी दिलि खे साफ़ कयूं, सभु कुझु साफ़ थी वेंदो। सो उन सचे साईं दर इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो असां अंदरि ऐं ॿाहिरि सदाई बहकंदा आहियूं, सदाई उनजी रहमत में रहूं ऐं हर हिकु सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहे। साचो सतनाम, साचो सतनाम, साचो सतनाम।